अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ हाँ वली मोहम्मद जाड़ो नजर जो था बदीन खां साग शेख जैन रिपोर्ट थे नादिन बदीन शहर में नामालूम मोटरसाइकिल सवारन जाबदारन पारां बदीन चे कारोबारी मरकज महरान चौक ते सरेआम फायरिंग करे चईन माण्हुनि खे ज़ख़्मी करे छॾियो जिन मां हिकु ॼणो फौत। फायरिंग में 4 ॼणा जिन में अब्दुल रहीम अबड़ो मुबीन मक्सी ऐं हनीफ मला खुदानो अबड़ो सख्त ज़ख़्मी थी पिया जॾहिं ते बदीन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची सभिनी ज़ख़्मियुनि खे इंडस अस्पताल बदीन मुंतक़िल करे छॾियो जितां हिकु ज़ख़्मी खुदानो अबड़ो खे नाज़ुक हालत में हैदराबाद रेफर कयो पियो वियो त रस्ते में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। शहर के कारोबारी मरकज़ मोटरसाइकिल शोरूम बाज़ार में सरेआम फायरिंग थियण ते वॾे अंग में शहरी गॾु थी विया। शहर में खौफ़ ऐं हरास वारो माहौल पैदा थी वियो आहे जॾहिं त बदीन पुलिस फरार थियलनि जाबदारनि जे पोयां रवानी थियल आहे। हेसिताईं का बि गुफ़्तारी न थी सघी आहे।